ॻाल्हि आहे 1707 ईस्वीअ में मुग़लनि जो शहनशाह औरंगज़ेब आलमगीर फ़ौत थियो ऐं संदसि मौत सां संदसि आलमगीरियत बेवाव थी वई। उन वक़्तु शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी उमिरि सिर्फ़ु 18 साल हुई। मुग़लनि जी सिंध विलायत जा 3 मुल्क यानी मुल्क सेवी, मुल्क बखर ऐं मुल्क सिवाण अॻे या उन खां कुझु साल पोइ 1711 ईस्वीअ ताईं मुग़ल तसलुत खां अमली तौरु आज़ादु थी चुका हुआ। बाक़ी उन जो फ़क़ति मुल्क ठटो हो जो अञा उन अधरंग में वरितल मुग़ल तसलत जे हथ में रहियल हो। सिंध जी निजात ऐं बहालीअ जी तहरीक जो ॿियो दाइरो ॾखण सिंध लाड़ हो, जंहिंजो मर्कज़ ऐं रूह बठोरे जे परॻणे जे झोकर नसरी ऐं मीरापुर जी लांका क़बीले जा बुज़ुर्ग हुआ। सेवी हिन क़दीम शहर जो पुराणो नालो सेवियस हो ऐं उन खां अॻु हिन खे काका राॼ चवंदा हुआ। हीअ क़दीम आसार सखर में वाक़िआ आहिनि। सेवी बखर मौजूदा सखर ऐं सीतपुर जे विच वारे इलाइक़ो आहे, जंहिंखे बारकान भागोनारी बि चवंदा आहिनि। हिननि आसारनि ते इलाइक़े जे करे नालो पियो। सेवीअ खां उत्तर तरफ़ हिकु गुंबज़ ॾिसण में ईंदो, जंहिंखे सिंधीअ में मारो खीर चवंदा आहिनि। उन जाइ ते पहुचबो त इहो ॾिसण में न ईंदो। तारीख़ मासूमे में आयल आहे त हिकु भेरे सुल्तान महमूद बखरे 2-3 हज़ार माण्हू गॾु करे हथ में ॾेई उन जे टकर ते वियो, पर कुझु बि ॾिसण में न आयसि। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त हीअ हिकु तिल्सम आहे जेको क़दीम ज़माने में ठाहियो वियो हो ऐं उन में ख़ज़ानो दफ़न थियल आहे। हिकु दफ़े हिकु दरवेश उते पहुची उतां कुझु हथु करे आयो हो, जंहिंखां पोइ केतिरा माण्हू इहा उमेद रखी ओॾां विया, पर कुझु बि न लथाऊं। सेवीअ जो क़िलो हिकु टुकरीअ जे दामन में आहे, जंहिंजा सभु पथर लसा ऐं गोलो आहिनि। ज़मीन खे खुटण सां बि अहिड़ा ई पथर ज़ाहिर थियनि था। तारीख़दान लिखनि था त सेवीअ जे पसगिरदाईअ में वण हिरण जे वण जेॾो थींदो हो, जिते माण्हू चढ़ी कप चुंडींदा हुआ। हिते नांग बलाऊं तमामु घणी मिक़दार में आहिनि, जेके अटकल 100 खां 200 ग्रांठनि जेतिरियूं थियनि। सेवीअ जे हेठिएं पासे खां हिकु वाड़ वहे थो, जंहिंजो लंघ गंदरफ़ जे पाणीअ मथां मालूम थिए थो। हिन पाणीअ में ज़हरीलो मादो मिली वञण करे पाणी पीअण लाइ नुक़सानकार आहे। अकबर बादशाह जे ज़माने में ॿोॾ आई, जेका उन्हनि चश्मनि खे वाहे वई। इहो चश्मे जो पाणी 50 कुअनि जो मुफ़ासिलो तइ करे सरवाह जे सरज़मीन ते गॾु थिए थो ऐं उते पोख जे कमु अचे थो। सेवीअ जी पसगिरदाईअ वेझो गंजाब जे टकरनि में हिकु तिल्समात आहे। हिते हिकु टकरीअ जो दामन गैलरी वांगिया अॻिते वधियलु आहे, जिते हिकु लोई पिंजरो लटकियलु आहे। रवायत आहे त उन में कुझु रखियलु आहे, जंहिंखे कंहिं जो बि हथु पहुची नथो सघे। जेकॾहिं जबल जे मथां चढ़ी रसो लड़काए को माण्हू उते पहुचे थो त इहो पिंजरो उतां हटी वञे थो, ऐं जेकॾहिं हेठां खां वञे थो त बि नथो मिले। जबल जी इहा चोटी लसी ऐं ज़मीन खां तमामु मथां ई आहे। सेवीअ ऐं गंजाप जी ज़मीन नक्शे मुताबिक़ सीतपुर ऐं दरिया जे किनारे खां जबल जी क़तार सेवीअ गंजाब ऐं पाट ताईं ऐं उतां अधु गोल ठाहे वरी दरिया जे किनारे ताईं पहुचे थी। विच में सॼो मैदानी ऐं परपट वारो इलाइक़ो आहे, जंहिं मंझां कंधार वञण जो रस्तो निकिरे थो। दरिया खां सेवीअ ताईं वारे इलाइक़े जी ड्रेगेज 100 कोह ऐं वेकर 60 कोह आहे।